बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद जे सहाफ़ी ज़ाहिद अली मंगरियो जी 4 ॾींहं अॻु चोरी थियल मोटरसाइकिल सिटी पुलिस वापसि न कराए सघी। SHO सिटी लियाकत लाशारी ख़िलाफ़ बहादुरपुर में इमदाद जान बहरानी जी अॻवानी में सिविल सोसाइटी जो एहतजाजी मुज़ाहिरो। SHO ख़िलाफ़ नारेबाज़ी, ज़ाहिद अली मंगरियो जी मोटरसाइकिल वापसि कराइण जो मुतालबो। करीम बख्श थाने जी हद ॻोठ सफ़रदीन बंगलानी में जवाबदार मुड़स आसिफ बंगलानी कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल 30 वरियनि जी जमीला के पिस्तौल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। इत्तला ते हद जी पुलिस पहुची लाश पंहिंजे तहवील में वरतो ऐं पोस्टमार्टम बाद वारिसन हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब जवाबदार फरार थी वियो, जंहिंजी ॻोल्हा कयूं पिया। औरताने आवाज़ सां हिरख जी अगवा थी वियल ठुल जे ॻोठ साले मंगी जे रवासी नौजवान फरहान मंगी जे वारिसन पारां संदसि बाज़ियाबी लाइ ठुल प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुगवी जी अमड़ मीना ख़ातून, कादिर बख्श, इमदाद मंगी ऐं ॿियनि क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे चयो त कुझु साल पहिरियां मुगवी जे वालिद बेरोज़गारी सबबि ख़ुदकुशी कई। असांखे खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे। हुननि चयो त धाड़ेलनि फ़ोन करे 30 लख रुपया भुंग तलब कयो आहे। असां किथां 30 लख रुपया ॾियूं? हुननि SSP कश्मोर ऐं SSP जैकबाबाद खां मुतालबो कयो त मुगवी फरहान मंगी खे बाज़ियाब करायो वञे। ठुल में जाली डोमिसाइल ऐं PRC ख़िलाफ़ STP पारां अब्दुर्रज़ाक लाशारी, सरवान सिंधी, अर्ज़ मोहम्मद बंगलानी, अमीर बख्श सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी घोटकी जे ज़िले सदर मीर बाबर खान लुंड जो नंढो भाउ मीर रिज़वान खान लुंड रहीम यार खान जी अस्पताल में फौत। संदसि कुझु ॾींहं अॻु तबियत ख़राब थी वई हुई, जंहिंखे रहीम यार खान अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। ॾहरकी में कर्ज़ जा पैसा वापसि वठण लाइ ॻोठ कुतुब गुरगेज जे रहवासी मोहम्मद अली मथां तशद्दुद करे संदसि मोहकारो करे वापसि मोकिलियो वियो। मुतासिर शख़्स एहतजाज कंदे चयो त शबीर गुरगेज ॾांहुं मूं जा 40,000 रुपया आहिनि, जंहिं फ़ोन करे घुरायो ऐं बाद में कारे जो इल्ज़ाम ॾेई तज़लील जो निशानो बणायो। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल नारी जो चवणु हो त मुड़स मूं मथां तोहमत मड़े घरां कढी छॾियो आहे, आऊं बेगुनाह आहियां, इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जे मरकज़ी सदर ऐं सरहंदी जमात जे सरवाण पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी चयो आहे त दरगाह पीर क़बूल मोहम्मद शाह सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह जे गादी नशीन ऐं उन जे भाइरनि सां ॾाढायूं बंदि कयूं वञनि, दरगाह जे प्लाटनि तां कब्ज़ा ख़त्म कया वञनि ऐं कातिलाणे हमले जी FIR काटे हमलावरनि खे गिरफ़्तार कयो वञे। काज़ी अहमद शहर जी शेर मोहम्मद कालूनी जी रहवासी मसमात गुलशाद कलोड़ो ऐं रज़ा मोहम्मद कलोड़ो तालका प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो आहे त बासर रियाज़ अली धारे जो असां फ़क़ीरनि जे घरनि में काज़ी अहमद पुलिस जी मदद सां ज़बरदस्ती घिड़ी असांजी 10 सालनि जी मासूम न्याणी गुलनाज़ खे अगवा करे खणी वियो आहे। असां छोकिरी जी अगवा जे ख़िलाफ़ रिपोर्ट बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि खां रिश्वत वरिती आहे ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण खां लवाए रही आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।